अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद है तव्हां सब खैरियत सां हूंदा। मां आहियां फराशा। नाज़रीन, एसएस न्यूज़ ते कोशिश करियूं था तव्हांखे न रुगो हर ख़बर खां बाख़बर रखूं, पर करंट अफेयर्स समेत जेकी बि वॾा इशूज़ थियनि था या अवामी मसइलनि जे हवाले सां जेकी बि बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जी तव्हांखे चङीअ रीति अपडेट ॾींदा रहूं। अॼु नज़र विझूं था वॾनि इशूज़ ते ऐं रिव्यू करियूं था त इस्लामाबाद समेत सॼे मुल्क में कीअं सूरत हाल रही, कहिड़ियूं अहम सरगर्मियूं रहियूं। अॼु रिव्यू जे हवाले सां हिकु अहम ख़बर इहा बि आहे त जेके अस्करी जायुनि ते हमला कया विया उन ई सूरत हाल खे साम्हूं रखंदे अॼु वज़ीर आज़म जी सदारत में जेको इजलास थियो आहे उन में चइनि ई सूबनि जे वॾनि वज़ीरनि, ऑफिसरनि ऐं नुमाइंदनि शिरकत करे इस्लामाबाद में अॼु जेको वज़ीर आज़म जी सदारत में अमन अमान बाबति अहम इजलास थियो आहे, जंहिंमें चइनि सूबनि जे वॾनि वज़ीरनि सां गॾु चइनि ई सूबनि जे ऑफिसरनि ऐं नुमाइंदनि जी शिरकत मां ज़ाहिर आहे त अस्करी क़यादत जे जायुनि ते थियल हमिलो एतिरी अहमियत अख़्तियार करे वियो आहे जो हाणे जिन बि हमिलो कयो आहे या करायो आहे उनखे हुकूमत कंहिं बि सूरत में बख़्श न कंदी। ऐं इजलास में हमिलो कंदड़नि जे गिरफ़्तारियुनि ऐं अॻिते कार्रवायुनि जे हवाले सां वज़ीर आज़म खे तफ़सीली ब्रीफिंग बि ॾिनी वई। ॿी जेका रिव्यू जे हवाले सां ख़बर आहे जंहिं सियासी हवाले सां घणी हैरत पैदा कई आहे, उहा आहे शीरीन मज़ारीअ जी धीउ ईमान मज़ारीअ जो हिकु निजी चैनल खे ॾिनल इंटरव्यू, जंहिंमें हुन चयो आहे त इमरान ख़ान खे रुगो पंहिंजी ज़ाल जी पयल आहे। शीरीन मज़ारीअ जी धीउ जो इहो बयानु को मामूली बयानु नाहे, छाकाणि त तव्हां ॾिसो त शीरीन मज़ारी केॾी वॾी कमेंटेड अॻवान आहे PTI जी। उन लाइ ईमान मज़ारी पारां PTI जे चेयरमैन लाइ इहो बयानु इमरान ख़ान जी सचाईअ खे ज़ाहिर करे थो त हू पंहिंजे अॻवाननि ऐं कारकुननि सां केतिरो सचो आहे। हिकिड़ी ॿी ख़बर जमात इस्लामी जे गुज़िरियल ॾींहुं रैलीअ ते थियल ख़ुदकश हमले जे हवाले सां बि आहे, जंहिंमें जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ पंहिंजे बयान में चयो आहे त मूंखे हिकु शहरीअ जी हैसियत में ख़बर आहे त असां ते ख़ुदकश हमिलो कंहिं कयो आहे। होॾां 9 मई ते थियल हमले जे हवाले सां बि हिन वक़्त ताईं 2000 खां मथे गिरफ़्तारियूं अमल में अची चुकियूं आहिनि ऐं 3000 खां मथे माण्हुनि जी लिस्ट जारी कई वई आहे। तव्हांखे ख़बर आहे त हमलनि में केतिरा ई PTI जा अॻवान बि आहिनि ऐं मास्टर माइंड जे हवाले सां बि हुकूमत जे प्लान में शयूं आहिनि त उन्हनि खे इहो सभु कुझु कंहिं करायो। ईअं राणा सनाउल्लाह जी हिकु स्टेटमेंट बि आहे त वीडियो लीक केरु करे थो ऐं कीअं लीक थिए थी। होॾां ख्वाजा आसिफ़ चयो आहे त 9 मई जे वाक़िअनि जे हवाले सां नयूं फ़ौजी अदालतूं न पियूं ठाहियूं वञनि। अॼु इन्हनि कुझु अहम इशूज़ जे हवाले सां तव्हांखे रिव्यू ॾिनोसीं, कोशिशि कंदासीं त रिव्यू जे हवाले सां सभु अहम इशूज़ शामिल करियूं, जंहिंमें सियासी अफेयर सां गॾु लोकल, कल्चर, स्पोर्ट्स, मक़सद त हर शइ ते हिकिड़ो बहितरीनु रिव्यू हुजे जेको तव्हांखे इशूज़ जे मंज़र ऐं पस मंज़र जी ॼाण ॾे। फ़िलहालु एतिरो ई, सदाईं गॾु।